अलैहिस्सलाम के कायनात जे इल्मन हिल्मन जी अकुलन जी हर शय जी ख़बर आ। मुझे हबीब के रब सब कुछ सेखारियो आ। रिकाना यहूदी आ, रिकाना काफर आ, बकरियों पे चारे, लेकिन मक्के पाक जो अजीम अल्लाह वडो पहलवान आ। रिकाना हुजूर जे रूबरू आयो, हुजूर गुजरंदे गुजरंदे रिकाना जे रूबरू आया। चवे तो आए मोहम्मद जेकॾहिं तू खुदा जो पैगंबर आ, पैगंबरन के अल्लाह सब कुछ ॾींदो आ, हर इल्म भी ॾींदो आ, हर हुनुर भी ॾींदो आ। जेकॾहिं तू खुदा जी ज़ात बाबरकात जो नबी आई त पोइ तो वटि हुनुर सब हूंदा। हुजूर पर मूंखे अल्लाह करीम सब कुछ सेखारे मोकिलियो आ। रिकाना तो चवे त पोइ मां तुंहिंजो मशहूर पहलवान आ, मशहूर मल्ह आया। तंहिंजे करे मूं जीअं तुंहिंजी मल्ह थींदी, जेकॾहिं तूं मूंखे मल्ह मारे वे त मां कलमो पढ़ी